अस्सलाम वालेकुम यार मदद मौजूद साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अॼु बिटाई साहिब जी दरगाह ते साईं खे दाह ॾियणु आयो आहियां त साईं हीअ जेके सिंध सुकाइण जे चकर में हीअ असांजा किनाल छह कढी अॻु में ई पाणी नथो अचे जो असांजूं ज़मीनूं आबाद थियनि पर हीअ साम्राज ऐं असांजा स्टेट जेका आहे उहा छह केनाल कढी पंजाब मां ऐं असांजी सिंध खे सुकाइणु चाहिनि था। अॼु तव्हांजी दरगाह ते हाज़िरी भरे या सॼी सिंधी क़ौम खे जगाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। हक़ीक़त में वॾेरो कीअं वॾेरो कॾहिं बि मुहाजिर कॾहिं बि आवाज़ु न उथारींदो छाकाणि जो हुनखे तकलीफ़ न आई आहे। वॾेरो हमेशह हिन पाणीअ में बि असांजो ग़रीब हारियुनि जो पाणी चोरी करे पंहिंजूं ज़मीनूं त आबाद करे थो पर ग़रीब हारी जेको आहे उन जूं बनियूं आबाद नथियूं थियनि। हिन नॉर्मल हालात में मुहाजिर उर्दू ॻाल्हाइण वारनि खे बि गुज़ारिश आहे त जेसि ताईं तव्हांजो कराची वाह बंदि न थींदो तेसि ताईं तव्हांखे ख़बर न पवंदी त पाणी जी केतिरी अहमियत आहे। हुनजे करे इहे ॿई धुरियूं सिंध जे जीनियन मसइले ते ख़ामोश आहिनि। मलाह बि ख़ामोश आहिनि। मलाहनि खे 2 करोड़ माछी मलाह मुहाणा मीरबर मीराणी उहे बि ख़ामोश आहिनि। जेकॾहिं रुॻो इहे 2 करोड़ मलाह मुहाणा मीराणी निकिरी पओ त बि दरिया कोन सुकाए सघंदो। पर असांजी क़ौम खे अलाए कहिड़ी सुती पिनण जी ॾिनी वई आहे। हारी कार्ड मज़दूर कार्ड बेनज़ीर कार्ड असांजूं हज़ारनि जी तादाद में मायूं मर्द पिनण जे कढ आहिनि। लाइनूं त ॾिसो तव्हां पर को बि दरिया जे लाइ को बि तालीम जे लाइ को बि सिहत जे लाइ को बि करप्शन जे लाइ अॻिते अचण जे लाइ तयारु न आहे। उनजे करे अॼु ई मां बिटाई जी मज़ार ते सॼी सिंधी क़ौम जेका अमेरिका में वाशिंगटन में UK में ऑस्ट्रेलिया में दुबई में गल्फ कंट्रीज़ में जिथे बि रहनि था उते तव्हांखे ॿरो थो चढ़े जो न तालीम जे लाइ था स्टेटस लिखो न वरी तव्हां जेको आहे सो इहो पाणी जे लाइ कुझु ॻाल्हायो था। जॾहिं पाणी सुकंदो जॾहिं इहो दरिया सुकंदो तॾहिं असांजी क़ौम खे पतो पवंदो ऐं पोइ हीअ सभु माण्हू जेके आहिनि इहे वॾेरा जागीरदार जेके हाणे अयाशियुनि में पूरा आहिनि हरामनि जे पैसनि ते इन्हनि खे का सुध न आहे। को बि वॾेरो अड़े ट्रैक्टर महांगाई जे लाइ त चढ़ी ट्रैक्टर सभु कढी ऐं निकिरो पिया। तव्हांखे पाणी जेको अहम मसइलो जेको ज़िंदगी आहे उन ते को तव्हांजो ट्रैक्टर को नथो निकिरे। सभु वॾेरा घरनि में सुम्ही पिया आहियो MPA में मुहाजिर बि तव्हां सुतल आहियो मलाह बि तव्हां सुतल आहियो। तव्हांखे शर्म आया हुजणु घुरिजे। जेकॾहिं इहो सिंध सुकी वियो यादि रखिजो इहा सिंध जेका हीअं सरसब्ज़ हरियाली में आहे उहा तबाह बर्बाद थी वेंदी ऐं पोइ तव्हां पंहिंजो पाण में मथो फिटींदो त असांजो फ़लस्तीन थी वियो। उनजे करे कैनालनि जे लाइ तालीम जे लाइ सिहत जे लाइ करप्शन जे लाइ उथी पओ न त इहे असांजा सभु हक़ खाई वेंदा ऐं पोइ असां सॼी उमिरि मथो फिटींदासीं। सलामत जो ख़ुशि इहे बिटाई जा कैनाल समूरा सिंधु नदीअ ते नामंज़ूर। थैंक